नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे 45 ॾींहं ऐलान खां पोइ खिपरो ऐं भरपासे जो समूरो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल आहे। खिपरो इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। शहरी ख़रीदारी में मसरूफ़ आहे। खिपरो जा शहरी सिंध हुकूमत जे लॉकडाउन जी सरेआम भञकड़ी करे रहिया आहिनि। खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खे 45 ॾींहं थी गुज़रिया आहिनि, पर खिपरो शहर जुज़वी तौर ते खुलियल आहे, जंहिं में सांगड़ रोड, मीरपुर खास रोड, CNG रोड जूं दुकानूं ऐं कारोबार जो सिलसिलो शुरू थी वियो। शहरी पंहिंजे कारोबार में मसरूफ़ है। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल है। शाही बाज़ार जा दुकाननि जा अधु शटर खुलियल है। शाही बाज़ार में मेड़ मड़ाका रश है। दुकानदार मनमानियुनि जा रेट मुक़ररु करे छॾिया। महांगाई आवाम जो जीण जंजाल करे छॾियो। मुसलसल 5 ॾींहनि खां इंतज़ामिया का बि तहरीक न वरिती है। ॿिए पासे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे एहसास कफ़ालत सेंटर ते आङूठा न लॻण जे करे ग़रीब मुस्तहिक़नि खे पैसा न मिलण जे करे हिननि खे नादरा में आङूठा वेरीफाई करण जे लाइ नादरा ऑफिस खुलियल है, जिते आवाम जी रश लॻल है, जिते न पाणी जी सहूलियत है। इंतज़ामिया कोरोना वायरस खां बचाव जे लाइ का बि तहरीक न वरिती है। मुल्क में कोरोना वायरस जा ॾींहं ॾींहं केस वधंदा पिया वञनि। CM सिंध सैयद मुराद अली शाह शहरनि खे घर अंदरि रहण जी बार बार हिदायत कई है, जंहिंखे शहरनि हवा में उॾाए छॾिया आहिनि।